लैंगिस्टन ह्यूज कार नस्ल जो अमरीकी शायर, ड्रामे निगार ऐं नावल निगार हो। हू मजमूई तरह 20वीं सदी जे शुरुआती अध जे आम अमरीकी शायरनि ऐं लेखकनि मां हिकु लेखियो वञे थो, पर ख़ासि तरह अमरीकी कारनि जे हक़नि जी जदोजहद जे फ़ाइदे में संदसि तख़लीक़ी ऐं तहरीकी कम खे घणी मञता मिलियल आहे। संदसि शाइरी जो पहिरियों मजमूओ दी वेरी बिलियोज़ 1926 में छपियो। ह्यूज नसर तोड़े नज़म में घणा किताब ॾिना। अॼु आऊं उन अमरीकी शायर जो अव्हांखे हिकु नज़म ॿुधायां थो। हिन नज़म जो उनवान आहे आऊं पिणु अमरीका खे ॻायां थो। आई टू सिंग अमरीका, आई टू सिंग अमरीका, आई एम द डार्कर ब्रदर। They send me to eat in the kitchen when company comes, but I laugh and eat well and grow strong. Tomorrow I will be at the table when company comes. Nobody will dare say to me, eat in the kitchen then. Besides, they'll see how beautiful I am. And be ashamed. I too am America. I too am America. I too